हैदराबाद जे नौजवान पारां सिंध पुलिस में सन कोटा तहत नौकरी न मिलण खिलाफ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते नज़ीर अहमद चांडे, शहबान अली गाॾही, अज़हर लाखे, ज़ुबैर ख़ासकली ॿियनि चयो त सन कोटा जी लताड़ थी रही आहे ऐं मनपसंद माण्हुनि खे पुलिस में भर्ती कयो पियो वञे। हुननि चयो त सन कोटा जो हू हक़ीक़ी मालिक आहिनि जेके घणे वक़्त खां कोशिशूं करे रहिया आहिनि पर खेनि कोटा तहत नौकरियूं नथियूं मिलनि। हुननि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट समेत बस वारनि खे अपील कई त ॼाणल मामले जो नोटिस वठी खेनि पंहिंजो हक़ ॾियारे वञे। ॿी सूरत में संदन एहतजाज जारी रहंदो। हैदराबाद जे इलाइक़े फुलेली जे रवासियुनि पारां बासर बिल्डर ख़िलाफ़ मासूम बचनि समेत प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते मोहम्मद सलीम, मोहम्मद आबिद ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त 4 साल अॻु सखी वहाब हाउसिंग स्कीम प्रीटावद में हिकु प्लाट 13 लखनि में वरितो हो जंहिंजी हू अॼु ताईं खेनि रजिस्ट्री नथो कराए ॾे, जॾहिं त वक़्त बवक़्त खेनि आसरा ऐं दिलासा ॾींदो रहियो आहे पर हाणे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। संदन चवणो त हू बासर आहे। हुननि लाॻापियल अख़्तियारनि खे अपील कई त ॼाणल मामले जो नोटिस वठी बासर बिल्डर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि हक़ ॾियारे वञे। टालपुर वॾा चौकी जे हद ॻोठ रतल शहीद रहवासियुनि पारां घरनि ते हमले ख़िलाफ़ प्रेस क्लब बुज़दार वॾा पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते जमाली बिरादरी जे माण्हुनि शाह मोहम्मद जमाली, अब्दुल्ला जमाली, मुसम्मत दुरनाज़ जमाली, मुसम्मत गुलनाज़ जमाली ॿियनि मीडिया ॿुधाईंदे चयो त हू मज़दूर पुरहता आहिनि। बमरा बिरादरी जे बासर माण्हुनि संदन घरनि ते हमलो करे औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद कयो आहे ऐं हू संदन घरनि ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि चयो त संदन घरनि मथां हमलो कंदड़ बमरा बिरादरी जे बासर हथियारबंदनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। ख़बरों में नारा कनाल जे काकाहू छंडड़ खे हथों को भरिसां घारो पइजी वियो। बरसाति सबबि काकाहू छंडड़ जा दर खोलिया विया त पाणी वधीक हुअण ऐं सालनि खां नारा कनाल जे काकाहू जी खाटी न थियण करे काकाहू छंडड़ खे बेसिक हेल्थ सेंटर हथों को साम्हूं घारो पइजी वियो जेको वधी 20 फुट थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण हेठि छॾणु बंदि कराए घारे ते कंट्रोल करे वरितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।